हाँ साईं हाँ, बिल्कुल बिल्कुल तव्हांखे ही वोट देबो। मामा हिन इलेक्शन में ज़रूर तव्हांखे ध्यान देबो। हा मामा जाम उञ लगी आ, पानी पियारो यार। हाँ वठ ॿुध त, छा थियो? पहिरियों ॿुधाए असां पानी छो पीअंदा आहियूं? पानी छो पीअंदा आहियूं? इहो वरी कहिड़ो सवाल आहे? उञ लॻंदी आहे इन करे पानी पीअंदा आहियूं? न न गलो सुकी वेंदो आहे इन करे। न, ॿुधायो तव्हां। पानी पी, ॿुधायां थो। ॿुधायो। असां पानी इन करे पीअंदा आहियूं छो त हुनखे खाई न सघंदा आहियूं। हे सुबुह खां मां ई मिलियो थी मां। हिकु सवाल ॿियो पुछो। ॿुधायो असां रोटी छो खाईंदा आहियूं? रोटी छो खाईंदा आहियूं? छाकाणि त असां हुनखे पी न सघंदा आहियूं इन करे। छाकाणि त रोटी असांजी ज़रूरत आहे, असांखे बुख लॻंदी आहे त असां रोटी खाईंदा आहियूं। ईअं त पोइ हर कंहिं ॻाल्हि में तव्हां ई खटंदो। मां ई खटंदो आहियां। हिकु सवाल लास्ट सवाल। इहो लास्ट आहे लास्ट सवलो अथई। पुछो। असां स्विमिंग वेंदा आहियूं, टपो ॾेई करे वेंदा आहियूं। स्विमिंग वेंदा आहियूं, टपो ॾेई करे वेंदा आहियूं। हा। ॿुधाए निकिरंदा कीअं आहियूं? सिंपल, ॾाकण चढ़ी करे। न। हा, या वरी मथां कंहिंजो हथ पकड़े करे। न। त ॿियो बाक़ी कीअं? आला थी करे। ईअं त मामा तव्हां ई खटंदव। हा। अच्छा मामा मां हिकिड़ो सवाल पुछांव? पुछ। हेॾे अचो। ॿ छोकिरा छोकिरियूं आहिनि, ईअं वञनि था। साॼे पासे बि घरु आहे, खाॿे पासे बि घरु आहे, ऐं साम्हूं उन्हनि जो घरु आहे। त ॿुधायो किथे था वञनि? पंहिंजे घर। त पोइ वञनि ॾियो न, तव्हांखे तकलीफ़ छा आहे? अच्छा ॿुध। हा। हाणे इलेक्शन आहे। हा इलेक्शन आहे त वोट कंदे न? अरे मामा तव्हां वोट करण जी ॻाल्हि था कयो। अरे मां त सोचां थो मां पाण इलेक्शन में बीहां। जीअं ॿिया पॉलिटिक्स में बीहंदा आहिनि उअं मां बि बीहंदुमि ऐं मां बि खटी ईंदुमि। ऐं हुन खां पोइ सभु इलीगल कंस्ट्रक्शन्स मुंहिंजियूं। जिते बि वार्ड में कॉन्ट्रैक्ट हले थो उते कमीशन मुंहिंजी। कमाई कमाई, पैसनि जी बरसाति, 5 ई उंगलियूं घीअ में। कीअं? वाह, मना खाली पंहिंजे लाइ करिणो आहे, वार्ड लाइ कुझु न करिणो आहे। न मामा वार्ड लाइ बि करिणो आहे न, इलेक्शन खां 2 महीना पहिरियों। अच्छा। इलेक्शन खटण खां पोइ वरी ईअं ई। ऐं सम्झ, जेकॾहिं तूं न खटीं त? हा इहा ॻाल्हि बि सही आहे। अगरि मूंखे ईअं लॻो त मां न खटी सघंदुमि त पोइ मां पहिरियों ई सरेंडर करे छॾींदुमि। इन में बि मुंहिंजो ई फ़ाइदो आहे। कीअं? ॾिसो, उन ई वार्ड जो कोई झूनो कॉर्पोरेटर मूं वटि पाण ई ईंदो पैसा खणी करे, बसि उन वक़्तु मां साइड थी वेंदुमि। वरी हूअं ई। वाह। अरे पर तूं इलेक्शन खटंदे कीअं? हीअ पब्लिक बि त वोट करणु खपे। पब्लिक त वोट कंदी ई न आहे। हा इहा ॻाल्हि बि सही था चओ तव्हां, पब्लिक वोट कंदी ई न आहे। त हाणे इलेक्शन खां पहिरीं मां सभिनी खे चवंदुमि त तव्हां वोट कयो। वोट करणु तव्हां सभिनी जो अधिकार आहे। वोट करणु जाम ज़रूरी आहे, इन करे वोट कयो, पंहिंजो वोट न विञायो। ऐं ॿियनि खे बि कराईंदा। अगरि तव्हांखे हिन जहिड़ा नालाइक़ ऐं भ्रष्ट उम्मीदवार नथा सम्झ में अचनि त सरकार तव्हांखे हिकिड़ो विकल्प ॾिनो आहे, नोटा, जेको वोटिंग मशीन जे आख़िर में हूंदो आहे। तव्हां पंहिंजो वोट नोटा खे ॾेई सघंदा आहियो। ऐं ॿी ॻाल्हि, हिन दफ़े 20-22% न 100% माण्हू वोट कंदा। असांजो वोट असांजी ताक़त आहे। अरे मामा मां मस्ती पियो कयांव। मां बि एक्चुअली इहो ई पियो ॿुधाइणु चाहियां त नेता छा कंदा आहिनि। लास्ट या सिर्फ़ु 2 महीना कमु कंदा आहिनि। मूंखे थोरी पॉलिटिक्स में इंट्रस्ट आहे, मां त तव्हांखे सम्झायांव पियो। मूंखे पियो सम्झाए? हा। मूंखे ऐं जनता खे न ख़बर आहे? हा।